नासी MDA पारां लियारी गुलशन अरब बेबिन करन के मिसमार करण खिलाफ सभी इलाके वासियन नॉर्दर्न बाईपास ते निटण उसमें धरणो हुयो। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद है कराची मां धरती TV जे रिपोर्टर इमदाद सुमराजी। इमदाद जी बिल्कुल इन वक्त असां नादरन बाईपास ते मौजूद आहियूं। जॾहिं त नादरन बाईपास ते हिते जेको आहे MDA पारां जेको आहे सो प्लाटन खे किराइण लाइ जेको आहे बिना जवाज़ किराए पियो वञे, उन हवाले सां हिते रहवासी जेके सिरापा एहतजाज बणिजी उहे नादरन बाईपास ते 2 कलाकनि खां निटण उसमें जेको आहे उन्हनि धरणो हयो आहे। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त गैर कानूनी तौर ते MDA जेको आहे असांजा ख़रीद कयल जेकी प्लाट जेके आहिनि उन्हनि खे जेको आहे सो बिना जवाज़ बिल्डोज़ करे असां सां ज़ुल्म करे रहिया आहे। सदन इन्हनि जो इहो चवणु आहे त हिन महल जेको आहे हिन नादरन बाईपास भरिसां जेके असां जेकी प्लाट जेकी वरिता आहिनि उन्हनि ते खे जेको आहे बिल्डोज़ करे असां सां वरी ज़्यादती कयो आहे। हिन वक़्तु मुज़ाहिरीन जेकी आहिनि मुतासिर जेकी आहिनि उहे नादरन बाईपास ते सख़्तु एहतजाज करे रहिया आहिनि। नादरन बाईपास ते एहतजाज सबबि कराची खां बलोचिस्तान तरफ़ वेंदड़ जेको आहे ट्रैफ़िक उहा मुअतल थी वई आहे। 2 कलाकनि खां ट्रैफ़िक मुअतल हुअण सबबि मुसाफ़िर जेके आहिनि उहे सख़्तु परेशान आहिनि। असांजो कैमरामैन पिणु उहे मंज़र ॾेखारे रहियो आहे जेके हिन वक़्तु नादरन बाईपास ते जेको मुज़ाहिरीन जेके एहतजाज करे रहिया आहिनि उन्हनि जो इहो सिंध हुकूमत खे अपील कई आहे त असां सां पिणु इंसाफ़ कयो वञे ऐं MDA ऐं KDA पारां जेकी प्लाट जेके उन्हनि खे बिल्डोज़ जेको कयो पियो वञे इहो जेको आहे गैर कानूनी आहे। हिन महिल नादरन बाईपास ते मर्द तोड़े औरतूं जेकी 2 कलाकनि खां निटण उसमें जेको आहे नारेबाज़ी करे रहियूं आहिनि। जॾहिं त नंढड़ा ॿार बि शामिल आहिनि, पौड़ा बि हिन में शामिल आहिनि। पुलिस भी जेको आहे हिते पहुची चुकी आहे। पुलिस जी जेकी मुज़ाहिरनि सां ॻाल्हियूं जारी आहिनि, लेकिन मुज़ाहिरनि जो इहो चवणु आहे जेसि ताईं को KDA MDA जो अमलदार जेको आहे हिन नादरन बाईपास ते अची ॻाल्हियूं न कंदो तेसि ताईं असांजो एहतजाज जेको आहे पिणु जारी रहंदो। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन वक़्तु बि जेको आहे निटण उसमें जेकी मुज़ाहिरीन मुतासिरीन जेकी आहिनि उन्हनि जो एहतजाज जेको आहे उहो पिणु जारी आहे। मुतासिरीन जो इहो मुतालबो आहे जेसि ताईं असां सां इंसाफ़ न कयो वेंदो तेसि ताईं असां नादरन बाईपास ते असांजो धरणो जेको आहे उहो जारी रहंदो। जी